इलेक्शन कमीशन मखसूस सीटूं पाकिस्तान तहरीक इंसाफ के ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे। दरख़्वास्त में सुन्नी इत्तेहाद काउंसिल साहिबज़ादा हामिद रज़ा MQM पीपल्स पार्टी नून लीग ऐं ॿियनि पार्टियुनि खे धुर बणाए वियो आहे। इलेक्शन कमीशन दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ खे अदालती फ़ैसिले में रिलीफ ॾिनो वियो आहे। तहरीक इंसाफ केस में पार्टी न हुई जॾहिं त आज़ाद मेंबरनि बि सुप्रीम कोर्ट सां रुजू न कयो हो। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि PTI जे मखसूस सीटुनि जे उम्मीदवारनि बि कॾहिं दावा न कई। 80 मेंबरनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल आम चूंडुनि में हिसो न वरितो ऐं उन्हनि मखसूस सीटुनि जी लिस्ट बि जमा न कराई हुई। उन करे 41 मेंबरनि खे पार्टीअ में ॿीहर शामिल थियण जो मौक़ो ॾियण जो को बि जवाज़ नाहे। उन मामले ते इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ फ़ैसिलो ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट जो 12 जुलाई जो फ़ैसिलो इम्तियाज़ी ऐं हिक धुर जे हक़ में आहे। सुप्रीम कोर्ट जे प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी नज़रसानी दरख़्वास्त ऊन्हारे जी मोकलनि बाद मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो आहे।